नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया संजा सैयद आई नाज़रीन आऊं आया अली रज़ा मंगी नज़र में जुदान वक्त आए जी खास खबरों ते PDM PTI चेयरमैन इमरान खान के नाअहल करार ॾियण जे लाइ रेफरेंस इलेक्शन कमीशन में दाख़िल कराए छॾियो। PDM पारां मौसम शाहनवाज़ रांझा आइन जे आर्टिकल 63 तहत रेफरेंस दाख़िल कराईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो त अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान कुशाखाना में मिलियल तोहफ़नि खे ज़ाहिर न कयो। इमरान खान खे आइन जे आर्टिकल 62(1) तहत नाअहल करार ॾिनो वञे। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ पारां बि इमरान खान जे नाअहलीअ लाइ रेफरेंस मोकिलण जो फ़ैसिलो। तहरीक इंसाफ चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा खिलाफ जमा करायल रेफरेंस वापस वठी छॾियो। सुप्रीम जुडिशल काउंसिल जे रजिस्ट्रार वटि रेफरेंस पहुचण बाद वापस वरितो वियो। PTI जो चवणु आहे त वधीक कानूनी मामलनि खे उजागर करण बाद रेफरेंस ॿीहर दाख़िल करायो वेंदो। PTI खिलाफ फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿीहर ॿुधाइण वारो मामिलो बि रेफरेंस में शामिल कयो वेंदो। तहरीक इंसाफ जो इलेक्शन कमीशन खिलाफ एहतजाज। इस्लामाबाद में PTI अगवान खारदार तारूं ट्रोड़े शारा दस्तूर पहुंची विया। पुलिस एहलकारनि ऐं PTI अगवाननि में मुहमारी। असद उमर इलेक्शन कमीशन में याददाश्तनामो जमा कराइण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन हाणे दुरियो नाहे रहियो। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं ॿिया मेंबर इस्तीफ़ाऊं ॾियनि। इलेक्शन कमीशन के फैसले बाद इमरान खान नाअहल ऐं PTI कलदम थी चुकी आहे। हाणे इमरान खान के जेल वञण खां केर रोके नथो सघे। हुकूमत चाहे तो इमरान खान के फौरी गिरफ्तार करे सघे थी। सिंध के इतलात वारे वज़ीर शर्जील मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त इमरान न्याज़ी 351 कंपनियुनि खां फंडिंग हासिल कई जंहिंजे कानून इजाज़त नथो ॾेई सघे। इमरान खान जा पंहिंजा ॿार लंदन में वेठल आहिनि। नौजवाननि खे रोड ते आणे मुल्की हालतूं ख़राब करणु चाहे थो। हुकूमत वापारियुनि खां बिजली बिलनि ज़रिए टैक्स उगाड़ी वापसि वठण जो फ़ैसिलो करे वरितो। नून लीग जी आला क़यादत जी मुदाख़लत बाद नाणे वारी वज़ारत टैक्स उगाड़ी वारो फ़ैसिलो वापसि वरितो आहे। नाणे वारी वज़ारत मूजिबि टैक्स ज़रिए सालियानो 3 अरब उगाड़ी थिए हा। इज़ाफ़ी टैक्स ॿियनि शोबनि में लॻाए 3 अरब रुपयनि जी उगाड़ी कई वेंदी। इंटरबैंक मार्केट में पाकिस्तानी रुपए के मुकाबले में डॉलर की कीमत में लागी तो चौथे ॾींहुं बि घटिताई। डॉलर $2.61 घटिताई सां 226 रुपया 19 पैसनि की सतह ते अची वियो। माहिरनि जो चवणु आहे त पाकिस्तान तरफ़ा IMF जा समूरा शर्त पूरा थी चुका, पर अञा सिर्फ़ हलंदड़ साल लाइ घुर्बल 4 अरब डॉलर की खूट पूरी करण बाक़ी आहे, जंहिंजो तमामु इंतज़ाम थियण सां IMF इख्तियारनि तरफ़ा घुर्बल किस्त जारी थी वेंदी। IMF के मुतालबे ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि जो तयन हफ़्तेवार बुनियादनि ते करण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में फेरफार जे मुदे जो तयन कयो वेंदो। आलमी मार्केट में पेट्रोल जे अघनि में लाहन चाढ़नि जो असर अवाम ते मुंतक़िल कयो वेंदो।